लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। कबीर सूता क्या करे जागी न जपे मुरारी। एक दिन तू भी सोवेगा लपे पांव पसारी। हिन में कबीरदास जी चवनि था झूलेलाल जा भगत छो सुम्हियो पियो आहीं। उथी करे लाल साईंअ खे यादि कर, नाम जप, अखो पाए आरती कर, पलव ऐं बहिराणो कर। हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जॾहिं तूं लंबे समय लाइ सुम्ही पवंदे। 27 सवाल जो सही जवाब आहे बी। सुंदरदास संत पुगर खे संतान प्राप्ति लाइ ॿी शादी करण लाइ चऊं। सवाल 28। योगी चरपत नाथ कंहिंजो चेलो आहे। ए अमरलाल जो, बी संत पुगर जो, सी गुरु गोरखनाथ जो, डी अंबाबाई जो। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। जेके भी कमेंट बॉक्स में जवाब लिखन पिया उहे हिन नंबर ते व्हाट्सएप में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलन।